जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। शाह हसन इस्तांबुल तुर्की में जीअं तव्हां ॾिसो पिया मौसम। सो तुर्की इस्तांबुल जो मौसम जेको आहे ख़ासि मौसम जे लाइ मशहूरु आहे। उहो हीउ हाणे मौसम स्टार्ट थी वियो आहे। सेप्टेम्बर जो महीनो आहे। सेप्टेम्बर जे महीने में बारिशूं थींदियूं आहिनि ऐं पोइ इहो यानी थधि जी स्टार्ट थींदी आहे सेप्टेम्बर खां पोइ। सो हीअ नंढड़ी वीडियो मुंहिंजो तव्हांखे ॾेखारियां। को बि दोस्त जेकर सेप्टेम्बर जे महीने में इस्तांबुल अचे थो पियो त पंहिंजा जेके शूज़ आहिनि, पंहिंजा कपिड़ा आहिनि या नंढड़ियूं अम्ब्रेलाज़ आहिनि पाण सां गॾु खयों अचनि, छो त मींहुं पवंदो रहंदो आहे हिते ऐं केॾो मींहुं पवंदो आहे, केॾो वरी यानी मींहुं न पवंदो आहे। सो हीउ सेप्टेम्बर जो महीनो मींहं जो आहे। सो हीअ नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे ॾेखारियूं था पिया। सो अॼु 1 तारीख़ आहे सेप्टेम्बर जी ऐं मींहं बाक़ाइदा चालू थी विया आहिनि। सो हाणे मींहुं पवंदा, वरी बंदि थींदो, वरी मींहुं पवंदा ऐं हिते ख़बर न पवंदी त मींहुं पियो आहे या कोन पियो आहे, माना पाणी हिते न बीहंदो। सो इहा हिकिड़ी वॾी हिन जदीद शहर जी सहूलियत में आहे। सो वॾी महिरबानी शाह हसन इस्तांबुल।